मुझा दा शाम जो टाइम आ दाई हलीमा वेची आ पांजे घरड़े में हुन जा बचड़ा हुन जी न्याणी हुन जो पुट धणु काहे वापस अचन था पिया। हजरत दाई हलीमा के रोई चवन था ओ अम्मा असा जी जेका धण में फलानी कामोरी बकरी हुई अज झंग जो शींह आयो आ उन बकरी के चंबन में खणी हलियो वयो आ। ओ अम्मा अज खां पोइ असीं झंग दे बकरियूं छोड़े कोन वेंदासीं। हजरत दाई हलीमा के पांजे बच्चन जी जिंदगी प्यारी आ बकरी त वई पर सोचई धणो झंग में वींदो यो शींह जो कुछ बकरी खणी हुआ मुझा बच्चा खणी वींदो। हजरत दाई हलीमा जी दिल नरम थी पई आ रोए थी पई। हबीब करीम जी ज़ात बाबरकात ताइफ जे शहर में कह घिटी में विया कमकार सा मोटी आया ॾिठो त बकरियूं भी बीठियूं हन। हजरत हलीमा जा फर्जंद महबूब जा रदाई भेण भा उहे भी वेठा हन उहे भी रोवन था दाई हलीमा भी रोए थी। नबी पाक जी अलैहिस्सलाम हजरत दाई हलीमा के रोदे ॾिठो आ हुन जे गिचीअ में भा कुर्ब जी चुमियूं ॾियनि था। ओ अम्मा जंहिंजे घर में मुहम्मद मीर हूंदो आ उते रोवण कोन हूंदो आ रोए छो थी पई। हजरत दाई हलीमा माजरा ॿुधाई आ अब्बा बकरी खजी वही आ शींह जे वात के रत लगी आ सुबह बच्चा मौजा खाईंदो। हुजूर फरमाया था अम्मा घबरा न सुबह तो के बकरी जिंदा मिलंदी। बाबा शींह हुई बकरी हाँ अम्मा कीअं मिलंदा पाण फरमाया था मुंहिंजो नालो मुहम्मद आ अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन जंहिंजी जाथे काथे हर वक्त में सना सिफ़त तारीफ़ थींदी रहंदी आ। ओ मुंहिंजी अम्मा कजाड़ो कुत्तो पुछलुट गाईंदो आ पाण फरमाइता कहिड़ो आहे शींह जेको मुंहिंजे अम्मा जी बकरी खणी आ। हिकिड़ो पोड़ो शींह अॻिते वधियो आ कुदरत हुनखे ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ करणी आ। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह गुस्ताखी माफ़ थिए मां बकरी खणी आ पर बकरी सलामत आ। पाण फरमाइता हा मूंखे पक ही त बकरी सलामत हूंदी पर खई छो जे क़िबला असां तुंहिंजो दीदार करे कोन था सघूं। शहर में ईंदासीं त माण्हू दाऊं करे भॼी वेंदा बकरी खई तसे त मोटाइण ईंदे इन बहाने तो दिल भर जो दीदार थींदो। अल्लाह जा हबीब तुझी ज़ियारत नसीब थी आ तुझे ज़ियारत जे बहाने हुक्म कयो से हाणे बकरी तुझी वापस था ॾियूं। दाई हलीमा भी खुश अवां भी खुश असां भी खुश थिया सॼो तो दिल भर जो दीदार थियो असां जा बेड़ा पार थिया। उन जा सोना मुझे हबीब खे त जानवरन भी सुञातो सरकार दो आलम अलैहिस्सलाम खे झंग जा मिरू भी सुञाणंदा हा मुझे महबूब जे आॾो झंग जा जानवर फरियादूं कंदा हा दाऊं कंदा हा। हरणीअ जी ॻाल्हि मशहूर तां ॿुधी आ हबीब खे अर्ज़ पई करे अगसनी व अदरिकनी या मोहम्मद या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा हबीब मूंखे पहुच थी मूंखे छॾाइजा सरवरे कायनात अलैहिस्सलाम उनखे दाम मां छॾायो आ उठ फरियादी थी नबी जे दरबार में आयो आ। सही सही हदीसूं मुजादा किताब जे हदीस जे किताबनि में मौजूद आहिनि। मुंहिंजे प्यारे हबीब जा एतिरा कमालात एतिरा मोजज़ा अञा बि उम्मती चवंदो त मां जहिड़ो अलाए बाबा चवंदो कॾहिं न।